चयो वञे थो त अॼुकल्ह यूट्यूब जो दौरु आहे। दुनिया जी हिन वॾे में वॾी वीडियो लाइब्रेरी ते माण्हू रुॻो वीडियो न आहिनि ॾिसंदा, पर पैसो बि कमाईंदा आहिनि ऐं ठीकु ठाक कमाईंदा आहिनि। पर सिंधी नौजवान थोरो मायूस आहिनि त यूट्यूब ते सिंधी सब्सक्राइबर्स न हुजण सबबु सिंधी में ठहियल वीडियोज़ ते पैसा नथा कमाए सघजनि। उन जो सबबु उहे इहो ॼाणनि था त यूट्यूब ते सिंधी सब्सक्राइबर्स न हुजण सबबु वीडियोज़ खे व्यूज़ घटि मिलनि था। इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे, पर मुकमिल दुरुस्त नाहे। ज़िले नौशेरो फ़िरोज़ सां तालुक़ रखंदड़ ही नौजवान पाण में सोट आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी में तालीम पिराइनि था। हिननि 2 साल अॻु यूट्यूब जो सफ़र शुरू कयो। हिन वक़्तु के लखें करोड़ें रुपया न पिया कमाइनि, पर कुझु न कुझु ज़रूरु कमाइनि था। दोस्तो, ही चैनल अव्हांजो पंहिंजो ई आहे, त पोइ पंहिंजो यूट्यूब चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो। संदनि सब्सक्राइबर्स मिलियंस में न, बसि चंद हज़ारनि में आहिनि। ॿिन्ही जा एजुकेशनल चैनल्स आहिनि। आफ़ाक़ लाशारी जे चैनल जा सब्सक्राइबर्स 4,500 ऐं नज़ीर लाशारी जे चैनल जा सब्सक्राइबर्स 11,500 खनि आहिनि। हिननि वटि सब्सक्राइबर्स ऐं व्यूज़ खां बि वधीक हिकु अहम ऐं क़ीमती शइ आहे, जंहिंजो नालो आहे पक्को इरादो। सर, असां तक़रीबन 2 साल पहिरियां जेको आहे सो चैनल स्टार्ट कयो। उन में असांखे स्टार्टिंग में जेको आहे सो तक़रीबन 50 सब्सक्राइबर, उन खां पोइ तमामु घटि व्यूज़, 100-150 व्यूज़ जो मुख़्तलिफ़ माना जेकॾहिं 50 सब्सक्राइबर अचनि पिया, उन खां पोइ उन्हनि खे शेयरिंग कई त कुझु असांजा 100-150 जेका व्यूज़ बि अची पिया वञनि। उन खां पोइ असांखे तमामु घणी मुश्किल थी, जो केरु सब्सक्राइब न पियो करे, छो जो स्टार्टिंग में असांखे ॾुखियाई थींदी आहे। पंहिंजा फैमिली मेम्बर्स जेके आहिनि उन्हनि सब्सक्राइब कयो, उन खां पोइ अॻिते जेको आहे सो न पियो वधे, इहा असांजी तमामु घणी मुश्किलात हुई। सर, तक़रीबन मुंहिंजूं जेके आहिनि वीडियोज़ 300+ वीडियोज़ आहिनि। एजुकेशनल पर्पज़ जे हवाले सां तक़रीबन 300+ आहिनि। सर, तक़रीबन 4,500 जेके आहिनि सब्सक्राइबर आहिनि। हींअर व्यूज़ मंथली एवरेज जेकी आहे असांजा 2,000 खां 2,500 जेका सो एवरेज व्यूज़ आहिनि। 4,500 सब्सक्राइबर्स ऐं माहवार फ़क़ति 2-2.5 हज़ार एवरेज व्यूज़, पर तंहिं हूंदे बि नौजवान आफ़ाक़ लाशारी मायूस नाहे। सर, हिकिड़ो असांखे सम्झायो वेंदो आहे त एजुकेशनल पर्पज़ में कंसिस्टेंसी जेकी हूंदी आहे उहा वॾी शइ हूंदी आहे। कंहिं बि कमु, को बि कमु कयो था, उनखे असां तव्हां कंटिन्यू रखणु चाहींदव त उहो सुठो अॻिते ग्रो करे सघे थो। तव्हां डिपेंड न कयो त माण्हू तव्हांखे छा था चवनि ऐं तव्हां जेको आहे सो छा था फील कयो। आफ़ाक़ लाशारी जे वीडियोज़ ते हर 3 महीने यूट्यूब तरफ़ां बसि $100 मस मिलनि था, मतिलबु 25-26 हज़ार रुपया। पर ही नौजवान हिन वक़्तु कमाईअ खे अहमियत न पिया ॾियनि। चवनि था जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु कंदा रहियासीं त कुझु सालनि अंदरि उहे 25-26 हज़ार 25-26 लख रुपयनि में तब्दील थी वेंदा। सर, हींअर ऐं तक़रीबन 2 या 3 महीननि में असांजा $100 कंप्लीट थियनि था। सर, मुस्तक़बिल इहो आहे जो असां मुख़्तलिफ़ कॉन्टेंट इन में एजुकेशन में साइड में हणंदा वेंदासीं। उन खां पोइ इहो थींदो, असांजी अर्निंग सुठी थींदी ऐं असां जेकॾहिं जॉब न बि हुजे त बि असां उन मां कमाए सघूं था। आफ़ाक़ लाशारी जो चवणु आहे त जेतोणीकि सोशल मीडिया ते सिंधी माण्हू घटि सरगर्म आहिनि, पर हाणे सिंधी माण्हू आहिस्ते आहिस्ते सोशल मीडिया तरफ़ अची रहिया आहिनि ऐं सिंध जा नौजवान जेकॾहिं सिंधीअ में वीडियोज़ ठाहे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां अपलोड कंदा रहनि त हिकु न हिकु ॾींहुं कमाइणु शुरू थी वेंदा। सर, सिंधी माण्हू तक़रीबन हाणे रिसेंटली जॾहिं कोरोना खां स्टार्ट थियो आहे त कुझु सिंधी एक्टिव थी विया आहिनि, अदरवाइज़ माना पहिरियां न हुया। जी सर, हाणे रेशो वधे पियो। सर, सिंधी चैनल हिकिड़ो डिपेंड थो करे कॉन्टेंट ते। जेका सुठो कॉन्टेंट आहे, माण्हू जी हेल्प थिए थी, मदद थिए थी, या उनखे माण्हू इनकरेज थिए थो, त पोइ उहो जेको आहे सो साल में वधी वेंदो। उनखे 2-3 हज़ार सब्सक्राइबर बि जेको आहे न मिली वेंदा 5-6 महीननि में। हर हिकु माण्हू जेकॾहिं व्लॉग ठाहे न, जेकॾहिं सिंधी माण्हू हर हिकु को व्लॉग ठाहे, उहो अॻिते निकिरे न, मोबाइल ते वैसे बि त ख़र्च थिए थो, पैकेज माण्हू करे थो, उहो निकिरी करे व्लॉग ठाहे उहो अपलोड करे। आई थिंक त उहो माना कंहिं 6 या साल में जेको आहे सो उहो अॻिते निकिरी करे उहो अर्निंग बि करे सघे थो इन वीडियोज़ में, इन ई इंजॉयमेंट में। नज़ीर लाशारी जे चैनल जा हिन वक़्तु 11,500 सब्सक्राइबर्स आहिनि, पर चैनल खोलण बाद पहिरें महीने में खेसि 120 सब्सक्राइबर्स मस नसीब थिया ऐं ब्रेक लॻी वई। पोइ छा थियो हू ॿुधाए थो। पहिरें मंथ में सब्सक्राइबर जेको आहे 100 खां 120 फॉलोवर्स हुया, सब्सक्राइबर्स हुया। हींअर अल्हम्दुलिल्लाह चैनल जेको आहे 12,000 सब्सक्राइबर खे हिट करण वारो आहे। हींअर 11,855 फॉलोवर्स सब्सक्राइबर्स थी चुका आहिनि ऐं इंशाल्लाह उन खां पोइ हींअर जेके व्यूज़ वग़ैरह अचनि पिया पर मंथ जे हिसाब सां तक़रीबन 30 खां 35 हज़ार व्यूज़ अचनि पिया। जी 2-3 वीडियोज़ आहिनि जेके वायरल थी वियूं आहिनि। उन ते हिकिड़े ते 45,000+ व्यूज़ आहिनि, ॿिए ते 48,000, ॿिए ते 38,000, 32,000, मतिलबु इहे लोअर्स अचनि थी पई। नज़ीर लाशारी चवे थो त भले हिन वक़्तु यूट्यूब ते सिंधी सब्सक्राइबर्स घटि आहिनि, पर सिंध जे नौजवाननि खे सिंधी में चैनल ठाहिणु घुरिजनि। उन जो सबबु हू ॿुधाईंदे चवे थो त सभ खां पहिरियों त पंहिंजी ॿोली
पंहिंजी ॿोली हूंदी आहे उनखे सभ खां पहिरियां तव्हांखे भली माण्हू तनक़ीद केतिरा बि कनि पर तव्हां पहिरियां पंहिंजी ॿोलीअ खे तरजीह ॾियो। उन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी ॿोलीअ में जेतिरो वर्क करणु खपे उन सां पंहिंजी ॿोलीअ जो फ़ाइदो थींदो, असांखे फ़ाइदो थींदो, मुआशिरे में बि फ़ाइदो आहे। उन खां पोइ असां पंहिंजे मुल्क जे लेवल ते हलूं त उन ते बि असांखे फ़ाइदो थींदो। जेकॾहिं कॉन्टेंट सुठे खां सुठो कॉन्टेंट आहे त उहो इनशाला लख ताईं वञी सघे थो, 2 लखनि ताईं 3 लखनि ताईं बि इनशाला उहो वञी सघे थो विदिन 1 साल खां 1.5 साल 2 सालनि में अंदरि। नज़ीर लाशारी पंहिंजे तजुर्बे आधार ॿुधाए थो त जेकॾहिं सिंधी नौजवान पंहिंजे चैनल ते सुठो कंटेंट रखनि ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां बिना वक़फ़े कमु कंदा रहनि त खेनि 1 साल अंदरि 30-40 हज़ार सब्सक्राइबर्स मिली सघनि था ऐं पोइ उहे केतिरो कमाए सघंदा हू वधीक ॿुधाए थो। इनशाला असांजी हिकिड़ी शइ हूंदी आहे कंसिस्टेंसी, मतिलबु लगातार कम खे मुस्तक़िल मिज़ाज ज़रूरी आहे। मायूस न थियणु घुरिजे। इहो सोशल प्लेटफॉर्म आहे, कंहिं महिल लाहा चढ़ा कंहिं महिल ईंदा पिया त उन वाले खां जेकॾहिं असां जेको ईंदड़ वक़्तु आहे मिसाल 6 महीननि खां साल ताईं त इनशाला इहो असांजो हींअर 12,000 सब्सक्राइबर आहिनि त इनशाला इहो असांजो 30 खां 40 हज़ार सब्सक्राइबरनि खे हिट कंदो वञे। पोइ इनशाला असांखे जेका अर्निंग थींदी उहा 30-40 हज़ार ताईं जेको 50,000 ताईं पहुची सघे थी। ॿिए साल इन खां वरी डबल थींदी वेंदी। हाणे जीअं असां मिसाल खणूं, जीअं हिकिड़ो असांखे को हारी आहे, को फ़सुलु वग़ैरह काहे थो, मिसाल कमंद जो फ़सुलु आहे, कमंद असांजे 12 महीननि फ़सुलु हूंदा आहे। 12 महीननि खे तव्हां पालियो, कलर ॾियो, पाणी ॾियो, उन खां पोइ 12 महीननि खां पोइ असांखे फ़सुलु ईंदा आहे। पोइ उन हारीअ जी क़िस्मत आहे, जेकॾहिं रेट सुठो मिलियो त हुनखे फ़ाइदो थींदो, जेके रेट सुठो न मिलियो त फ़ाइदो बि न थींदो। पोइ इन ई शइ खे जेका असां सोशल मीडिया ते खणी चऊं उहो त डॉलर आहे। डॉलर जे हिसाब सां वर्ल्ड इकोनॉमी आहे, उहो डॉलर बि जेतिरो इंक्रीज़ थींदो जे हिसाब सां त असांखे डॉलर में ई मिलंदी। असांखे कंहिं शइ जी कंहिं शइ खे फेस न करिणो पवंदो, असांखे फ़ाइदो ई फ़ाइदो पवंदो उन शइ में। नज़ीर लाशारी पंहिंजे यूट्यूब चैनल मां माहवार केतिरो कमाए थो, खेसि माहवार केतिरा व्यूज़ मिलनि था, उन बाबति हू ॿुधाए थो। व्यूज़ हींअर जेके मंथली तक़रीबन 20 खां 25 हज़ार व्यूज़, अर्निंग तक़रीबन माना 20 खां 25 डॉलर, 22 डॉलर, माना 25 खां हेठि 20 खां मथे डॉलर अची था वञनि पर मंथ। आफ़ाक़ नज़ीर लाशारी सिंधी नौजवाननि खे पैगाम ॾियनि था त हू मायूस थियण बदिरां कमु शुरू कनि ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कंदा रहनि। जेकॾहिं महिनत कयूं त हिकु न हिकु ॾींहुं खेनि कामयाबी ज़रूरु मिलंदी। मायूस न थियणु घुरिजे त मूंखे व्यूज़ न मिलिया, मूंखे सब्सक्राइबर नथा मिलनि, इन शइ खां मायूस न थियनि, छॾे न वञनि। पोइ तव्हां व्लॉगिंग ई शुरू कयो। तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु तव्हां पाकिस्तान में मिसाल खणो, पाकिस्तान में बि 4 सूबा आहिनि। वरी अच्छा पंजाब जी मिसाल खणो, पंजाब एजुकेशन में अॻिते आहे ऐं उन सां गॾोगॾु पंजाब में ॾिसो नंढा छोकिरा ॿार आहिनि त व्लॉगिंग में, उन्हनि जी औरतूं आहिनि, इवन औरतूं बि असांजी व्लॉगिंग में, उन्हनि जा 5-5 लख 6-6 लखनि ताईं फॉलोवर्स, उहे ई असांजी 1 2 लख 3 लख 5 लखनि ताईं कमाए सघनि थियूं पर मंथ। त असां छो नथा करे सघूं? असांजे लाइ बि पॉसिबल आहे। असां इवन व्लॉगिंग कयो, एजुकेशन चैनल खोलियो, जस्ट हिकिड़ो व्लॉगिंग त हिकिड़ो सिंपल आहे, हर कंहिं वटि मोबाइल पई आहे, व्लॉग जस्ट जिते वञे थो माण्हू पंहिंजो डेली रूटीन ॾेखारे। त उन वाले खां जेकॾहिं असां जेको ईंदड़ वक़्तु आहे मिसाल 6 महीननि खां साल ताईं त इनशाला इहो असांजो हींअर 12,000 सब्सक्राइबर आहिनि त इनशाला इहो असांजो 30 खां 40 हज़ार सब्सक्राइबरनि खे हिट कंदो वञे। पोइ इनशाला असांखे जेका अर्निंग थींदी उहा 30-40 हज़ार ताईं जेको 50 हज़ार ताईं पहुची सघे थी। दोस्तो, ही चैनल अव्हांजो पंहिंजो ई आहे त पोइ पंहिंजो यूट्यूब चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो।